नाज़रीन, बोज़दार वॾा वेझो टालपुर नंढा वारो इलाइक़ो बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे। इन हवाले सां इलाइक़े वासियुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर ज़मीर अंसारी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। असांजे ॻोठ में का बि असांखे फैसिलिटी कोन्हे का, न बिजली जी, न गैस जी, न ड्रेनेज सिस्टम आहे, न ई असां वटि कंहिं हॉस्पिटल जो बंदोबस्तु आहे। अगरि जेकॾहिं फ़र्ज़ को असांजो मरीज़ थिए थो त उनखे बि असां 5 खां 6 किलोमीटर ताईं खणी वञिणो थो पवे असांखे। भरिसां असांजे आहे बोज़र वॾा उते, उन जे लाइ गुज़ारिश था कयूं त MPA MNA खे त महिरबानी करे असांखे जेके असांजूं बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे असांखे ॾिनियूं वञनि। घटि में घटि असांखे रोड, हॉस्पिटल, ड्रेनेज, गैस त ॾियनि। टालपुर नंढा एक यतीम ऐं लावारिस शहर है सियासी तौर ते, जंहिंमें का भी किस्म की फैसिलिटी असां वटि मौजूदु न आहे। ऐं हिते गुज़रियल 10-15 सालनि खां हिकु रोड ठहियो जंहिंजी हालत तव्हां पाण ॾिसी सघो था पिया, जंहिंमें मुख़्तलिफ़ खॾा आहिनि ऐं जंहिं बि मुश्किल वक़्त में असांखे इलाज लाइ वञिणो थो पियो पवे त उहो जेको 10 मिंटनि जो सफ़र आहे उहो तक़रीबन अधु खां मुने कलाक ताईं सफ़र तय करणो थो पियो पवे। असां हुकूमत ऐं वस वारनि अमलदारनि खे इहा गुज़ारिश था पिया कयूं त बराए महिरबानी असांखे बुनियादी ज़रूरतूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि ताकि असां पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ करे सघूं। का हिते असां वटि इस्पताली सहूलियत आहे, न को रोड रस्तो आहे, न का गैस वग़ैरह आहे, कुझु बि न आहे। असांजे ॻोठ में अचनि था MP MNA साहब, साजिद साहब वारा, फाज़ुल शाह वारा, साईं प्यारली शाह वारा अचनि था हिते वोट वठणु। वोट ॾियूं था, भॼूं था, डुकूं था, ॿार बच्चा दर पदर परेशान, उनखां बावजूदि आसरा ॾियनि था, भाई हे कमु थींदो, हे कमु थींदो, को बि असांजो कमु नथो थिए। नंढड़ा मासूम असांजा मासूम नियाणियूं बोज़ार वॾा में पढ़नि थियूं, उन्हनि खे किथे वीचारूं दर पदर, को स्कूल वग़ैरह न, का ड्रेनेज वग़ैरह न, का अस्पताल वग़ैरह न। आख़िर असीं वञूं कारे, चई जे बावजूदि असां धरना हणी बेज़ार थी विया आहियूं, त काई बि असांजी तज़ारत वग़ैरह कुझु बि कोन थी थिए। असांजे ॻोठ में 500 घर आहिनि। असांखे न रोड जी सहूलियत, न स्कूल जी सहूलियत, न ड्रेनेज जी सहूलियत, न गैस जी सहूलियत, न अस्पताल जी सहूलियत आहे। मीर आला खे असां अपील कंदासीं ऐं बिलावल भुट्टे खे, आसिफ अली ज़रदारी खे त असांजो तदारक असांजो कयो वञे। ॿी सूरत में असां पंहिंजे या बचा वठी रोड ब्लॉक करे मजबूरन एहतजाज करिणो पवंदो असांखे। असांजो पुरज़ोर मुतालबो इहो आहे त असां सां हक़ कयो वञे। असांजा MPA MNA असां वटि 5 सालनि में लड़ी भी नथा अचनि, वोट वठी घर आराम सां वेठा आहिनि उते।